अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा आताकुमुर रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह दुआ है रब शान असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। पंहिंजे मुर्शिदन कामिलन जे आस्थाने ते मुर्शिदन जे साहिबजादे जी शादी जी खुशी में अज असां परे परे खां पंधड़ा करे जमा थिया आहियूं। यकीनन मुर्शिदन जी खुशी में असां सभिनी जी खुशी आहे। हर दिल शाद आहे अल्हम्दुलिल्लाह। हाफिज साहब किताब फरमायो कुरान में मुझे मुर्शिदन करीम जी तारीफ बयान करे बुधाई। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। इन आस्थाने ते असा के दीन जे मथा अमल करण जो तरीको नसीब थींदो आहे। कुरान हर को पढ़े तो, हदीस हर को पढ़े तो, पर सुन्नत जे मथा मुस्तफा जे फरमान जे मथा अमल किए कबो आ वो तरीको मुझे मुर्शिद दिलबर साईं सिखायो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के घर में अचूं था, पंज वक्त नमाज पढ़ूं था, अल्लाह ताला दीनदारी नसीब फरमाई आ। इन जो सबब यो आ जो कुछ घड़ियों अल्लाह ताला असा के अल्लाह वारन जी सोहबत नसीब फरमाई आहे। हे दर मदीने वाले साईं जे दरबार ताईं पहुंचाने जो दर आहे। असा के हर तरीको मदीने वाले साईं जो दिलबर साईं सिखायो आहे। मरना भी सिखारन था तो पढ़ना भी सिखारन था, लिखत में भी सिखारन था तो तकरीर जरिए भी सिखारन था। तकरीरों तो चंदियों पर आज अमली नमूने सा दिलबर सोने सिखायो तो बच्चन जो शादियों किए कराए पियो आहिन। शादियों में धूल धमाका थींदा आहिन, शादियों में नाच गाना थींदा आहिन, शादियों में गायन बजायन थींदा आहिन, पर मुहम्मदी शादी इए थींदी आ जी आज मुझे पीर तवा के सिखायो आहे। जेके महबूब मुस्तफा सा इश्क हुजे, मदीने वाले साईं सा सच्ची मोहब्बत हुजे, उन जी हर हर अदा मुझे लजपाल नबी जे मिसल थी दींदी आहे। हलण महबूब मिसल, महबूब जेड़ो तो को न थो थी सके, मदीने वाले साईं जेड़ो न को पैदा छो न पैदा थी सके तो, न के मां टेड़ियो न का जड़े सके थी। जो हसन में साबित शेर पढ़ियो हो, हजरत सैयदना हसन तो फरमाए तखलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। महबूब अल्लाह ताला तोखे इए पैदा फरमायो आ गोया के तोखे बिना ऐबन जे पैदा कई, गोया जे तुझी मर्जी हुई तू चवंदो है मुझा मौला मुझो अखियों ही बड़ा। अल्लाह तुझो अखियों में ठायो, रब के तो जो मौला मुझा गिले ही बड़ा, अल्लाह तुझो चेहरो में बनायो, तुझो हुस्न जमाल कमाल हर शे में अल्लाह बेपाया इजाफा फरमाया। ऐ अल्लाह साबित करे देखायो, रब्बे कायनात बुधायो असा के मुझो महबूब सोनो के दो हसीन महजनी आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वाले साईं लजपाल नबी के अल्लाह ताला सा गुनहगारन जेला मोकलियो, हिते दुनिया में दुनिया संवारण जेला मोकलियो, आखिरत में वरी आखिरत संवारण जेला मदीने वाले साईं के अल्लाह उठारियो। आयो गुनहगार, आयो नालायक, पर
सबब ज़रियो वसीलो हसनैन जो नानो मिठो मोहम्मद मुस्तफा जे हबीब के अल्लाह हुस्न दिनो जमाल दिनो अखलाक दिना इन जिला जे असा जेड़ा गुनहगार अल्लाह जे अजाब का छुटकारो हासिल करे सकर अल्हम्दुलिल्लाह हिते आया महबूब जो फैज़ नसीब थियो आ कि न कोन थियो आ नसीब थियो आ कि न कोन थियो आ ये दाढ़ी मिली आ मदीने वाले साईं की सुन्नत ए पटको मिलियो आ महबूब जी सुन्नत मस्जिद में बैठा हूं मदीने वाले जे सदके दीन ते अमल कयो था मदीने वाले साईं जो सदको नसीब थियो आ मुझे दिल पर साईं कुरान मजीद को इरशाद फरमायो फकीर आयत मुबारका पढ़ी अल्लाह तआला तो फरमाए वमा आताकुमुर रसूल फखुजुहु वमा नहाकुम अन्हु फंतहु हर को कम जे जो अमर मुझो मदीने वालो साईं फरमाए उहे कयो जे कम का मुस्तफा रोके उन का रुक जी वनो जे कम का मदीने वालो साईं झले उन का रुक जी वनो अमल करण तहां जो कम वा रहमत वसाइण मो अल्लाह जो कम आहे वरी जो सुभान अल्लाह वो अमल किए नसीब थींदो मदीने वाले साईं की सुन्नत ते अमल इए नसीब थींदो अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा का के पूछा गई जरे कुरान मजीद में आयत मुबारका नाजिल थी व इन्नका लअला खुलुकिन अजीम हबीब तो के मां अल्लाह आला अखलाकन जो मालिक बनायो वा अजीम खुल्क अता फरमाया है अम्मा साईं फरमायो अम्मा साईं के अर्ज के साईं बुधायो तब मदीने वाले जा अखलाक केड़ा है गर्मी लगी है सुजाग बैठा है हेरे ध्यान में मुझे सुजाग में होटल पे लगी पे आती कान नजर ओले जो हनी वजन जो हिकड़ी गाल बुधो त मुझे मुर्शिदन करीमन जो फैज़ संगे मिलंदो इंशाअल्लाह नसीहत बुधण जला मां बैठो आया तमाम आया आयो बस मां पीर कामिल जे हुक्म सां हिते जे बैठो आया सुभान अल्लाह तारीफ कंदुस मदीने वाले साईं की कुछ घड़ी मिले मोहब्बत से जो सुभान अल्लाह ओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा के अर्ज के साईं बुधायो अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो वा इन्नका लअला खुलुकिन अजीम महबूब तो के मां अल्लाह आला अखलाकन जो मालिक बनायो वा मां बुधा त महबूब जा अखलाक केड़ा है साईं फरमायो तवा कुरान न पढ़यो आ कुरान के न पढ़यो आ न समझो आ कुरान पढ़ंदा वञो जेके कुरान जो आयत हिन सही मुझे लजपाल नबी जा अखलाक आहिनि मुझे लजपाल नबी जो हलन अल्लाह कुरान में बयान कयो निहार अल्लाह कुरान में बयान कयो हुस्न बे मिसाल अल्लाह बयान कयो जे दुनिया वारन के खबर पवे त मुझो महबूब के दो हसीना उन जी जिंदगी के दी सोनिया उन जो अंदाज के दो निरालो आ दुनिया वारो मुझे नबी वारो अंदाज अपनायो जे हो मुझो महबूब आ उन जे तरीके ते अमल कंदो त तमाम मुझा महबूब बणजी वेंदो समझो दा कितना समझो जे नबीयन में निर्वार मुझो लजपाल नबिया जे उम्मत में महबूब मुस्तफा जी उम्मत निर्वार हुंदी छो जो मुझे लजपाल नबी जी सुन्नत ते अमल करण वारा हुंदा इन उम्मत में के गौस बया के कुतुब बया के गौसल आजम बया के दाता बया के सही मुझा सरहंदी जवान बया के दिलबर सोने जेड़ा हसीन महजबीन जवान बया ये मुझे लजपाल नबी जी सुन्नत ते अमल करण जो सबब आहे मुझे लजपाल नबी छा सिखायो महबूबन करीमन फरमायो त जेको मुझो बणजी वने जेको मुझी सुन्नत ते अमल करे
क़यामत जे ॾियारे मोहम्मद करीम सां गॾाए जन्नत में उमायो वेंदो। वरी जो सुभान अल्लाह। जे ॾिठो जंहिं पार नबी के ॾिठो सो त चवंदो त महबूब जी सुन्नत ते अमल कयां, जंहिंजी हिकु नज़र पइजी वञे। सुभान अल्लाह। मुंहिंजे मिठड़े मुर्शिद करीम फरमायो जंहिंजी नज़र पइजी वञे जन नाहे ॾिठो से चवंदा आहिनि त नबी असां जहिड़ो, जन अखियुनि ॾिठो आहे तन खां पुछा कर त नबी जी जो चहिरो केॾो आला आहे। ओ जाने जाना ओ शाहे शाह ओ जाने जाना, ध्यान ॾिया तव्हांजो। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे, हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाहे। ओ जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश मिसाल तुझो। सजन खां साईं हयात आई, सजन खां साईं हयात आई, घटियो न तुझो शबाब आहे। ओ जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी, झलक ॾिठी जंहिं झलक ॾिठी जंहिं मिठावां जी, हशर जो उन ते हिसाब नाहे। अल्लाह करीम रब बख़्शहारो आहे पर रहमत उन ते किरंदी आहे जेको गॾु पालन पीउ जो बणिजी वेंदो आहे। पालहार हर हिक खे पाले पियो पर जंहिं महबूब सां दिलि लाती, महबूब जे तरीक़े ते अमल कयो, अल्लाह उन जो बणिजी वेंदो आहे। हिकिड़ी रिवायत आहे मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम बयान कंदा आहिनि। साईं पंहिंजी किताब मक़ाम मुस्तफ़ा में बि रिवायत आंदी आहे, शरफ़ुल मुस्तफ़ा में। हिकिड़े दफ़े मुंहिंजा लॼपाल नबी बैतुल्लाह शरीफ जो तवाफ़ पिया फरमाइनि। सुभान अल्लाह। काबे जो जलाल वरी हुस्न मुस्तफ़ा दुनिया वाला तो तवाफ़ कनि पिया पर अखियूं नालो मुंहिंजे नबी जो चहिरो। ओ तुंहिंजो चहिरो गुल गुलाब जवां या आलम में महताब जवां, तुंहिंजो चहिरो गुल गुलाब जवां, तुंहिंजो चहिरो गुल गुलाब जवां या आलम में महताब जवां, तुंहिंजो चहिरो। महबूब तवाफ़ पिया कनि, अहिड़ो बहराड़ी जो बदुआ मुंहिंजे नबीअ जे आॾो आॾो हले पियो, तवाफ़ पियो करे। ऐं मोहबत वारी आवाज़ में पियो चवे या करीम या करीम या करीम, अल्लाह जो ज़िक्र पियो करे। मुंहिंजा महबूब सुहिणा उनजे पोयां पोयां अचनि पिया ऐं साईं करीम फरमाइनि पिया या करीम या करीम या करीम। नबी सुना उनजे पोयां कढो अचनि पिया। जॾहिं वो मुल्तज़िम ते पहुतो त उते पियो चवे या करीम या करीम। साईं करीम उन सां गॾु चवण लॻा या करीम या करीम या करीम। सुभान अल्लाह। हिन मुड़ी साईं करीम ॾे ॾिठो, हबीब जे चेहरे ते ॾिठी। साईं जो उनजा लफ़्ज़ दोहराइण पिया। उन सम्झो शायदि मुंहिंजो को आलमो थो कढे, मुंहिंजी नक़ल थो करे।
हबीबन जे चेहरे के जो ॾिठई त चवण लॻो ओ सोनी सूरत वारा चवण ओ प्यारी सूरत वारा जे तुंहिंजो चेहरो एॾो हसीन न हुजे हा जे अहिड़ो तुंहिंजो मुखड़ो हसीन न हुजे हा त तुंहिंजी शिकायत मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम वटि वञी कयां तुझी शिकायत पंहिंजे नबी वटि कयां हा साईं करीमन फरमायो छा तो पंहिंजे नबी खे सुञाणी थो मोहम्मद मुस्तफ़ा खे सुञाणी थो चई नथो सुञाणा ॾिठो न थो मांस साईं करीमन फरमायो जेको तुंहिंजो नबी आहे जंहिंजे लाइ तूं कलमो पढ़ी थो मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम पाण आहियां बस महबूब जो फरमाइण छो हे जवान आयो साईं करीमन जे कदमनि ते गिरी पियो हबीबन जा कदम चुमण लॻो हबीबन के अर्ज़ की या रसूल अल्लाह मूं सुञातो नाहे जे सुञाणा त इहा ॻाल्हि न कयां साईं फरमायो जी इहो पेर में पवण अजमी जो कमु आहे अजमी बादशाह जा हुन जा ग़ुलाम कदम चुमंदा हुया तो पेरे न पवंदो आ त तोखे पंहिंजे सीने सां हलायां माण्हू पेरे पवराईंदा आहिनि पर मोहम्मदी फैज़ इहो आहे जो दुनिया वारा उन्हनि खे सीने सां लाहींदा आहिनि अचण वारनि खे मुंहिंजे पीर इहो पैगाम ॾिनो आहे पेरे न पओ सीनो सीने सां मिलाईंदा कयो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हींअर जिब्रील आयो आहे देर न गुज़री हुन जो इहो ॻाल्हि हले पई त जिब्रील आयो जिब्रील अमीन चयोसि हा साईं करीमन खे जिब्रील चयो या रसूल अल्लाह हिन बाने हिन माण्हू जेका ॻाल्हि कई आहे त अल्लाह ताला फरमायो आहे मां अल्लाह हिन खां पुछाणो कंदुसि मां रब हिन खां पुछाणो कंदुसि जो इहो गैरुल्लाह जे आॾो झुकियो आहे तुंहिंजे पेरनि ते किरियो आहे सजदो त अल्लाह खे कबो आहे नबीअ खे सजदो नाहे कबो वलीअ खे सजदो नाहे कबो के बादशाह खे सजदो नाहे कबो मां तूं मूंखे अल्लाह खां अलावा ॿिए खे सजदो कयो आहे क़यामत जे ॾियारे मां तोखां पुछाणो कंदुसि उन आराबी चयो या रसूल अल्लाह अल्लाह मूंखां पुछाणो कंदो हबीबन फरमायो हा अल्लाह तोखां पुछाणो कंदो हबीबन करीमन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह जे रब मूंखां पुछाणो कंदो त हिकिड़ो पुछाणो मां अल्लाह खां कंदुसि मां अल्लाह खां पुछाणो कंदुसि साईं करीमन फरमायो त जिब्रील खे हबीबन फरमायो त जिब्रील बाणो को चढ़े त मां अल्लाह खां पुछाणो कंदुसि रब फरमायो हबीब पुछा करीस रब त मां आहियां पुछण वारो त मां रब आहियां तूं कहिड़ो पुछाणो कंदे हबीबन करीमन खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह ओ वाहिदुल क़हार रब आहे जे पंहिंजे जलाल जी ॻाल्हि मूंखां पुछा कंदो जे पंहिंजे कहर जी ॻाल्हि कंदो मां पुछाणो कंदो सां त मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत किथे आहे तुंहिंजी इनायत किथे आहे तुंहिंजी महिरबानी किथे आहे मां तुंहिंजी रहमत जो पुछाणो कंदुसि तो त फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मुंहिंजी रहमत मां ना उम्मीद न थींदा कयो मुंहिंजा मौला तो त फरमायो आहे तो रब जी रहमत कहर जे मथां 70 गुना वधीक आहे ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी रहमत किथे आहे हबीबन करीमन फरमायोसि त रब जो पैगाम आयो आहे अल्लाह तोखे बख़्शे छॾियो तूं जन्नती जवान आहीं वरी जो सुभान अल्लाह हिकड़ी हदीस में अल्लाह जे हबीब एक अनपढ़े के एक जाहिल के एक आराबी के लखे ॻाल्हियूं सेखारे छॾियूं आहिनि वरी जो सुभान अल्लाह आशिक हुयो अहिड़ो आशिक हुयो जे हिकिड़ो दफ़ो मुलाक़ात कई जे तो ज़िंदगी गुज़री वेंदी महबूब तुंहिंजो दर न छॾींदुसि जेको सेखारियो अथई तंहिंजे मथां अमल करे सुभान अल्लाह असां केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधूं था दिलबर सोने जे ज़बानी केतिरियुनि ते अमल कयो आहे हाणे ॿुधायो ईअं न आहे को हिकिड़ा चंदरी ईंदा वरी हलिया ईंदा मोहबत ॾेखारींदा
सोढ़ा की कुड़ी हो गया मठी दिया चाह जा वो छिट किनारा वाह जा वरी दिल पर साईं जो दर न चोने उन्हनि जे लाइ साईं जो हिकिड़ो शेर आहे ओ छाले मुर्शिद जो छजवी दरड़े मियां तोखे केड़ी लगी आहे कसड़े मियां छाले पीर पंजे छजवी दरड़े मियां तोखे केड़ी लगी आहे कसड़े मियां छाले पीर पंजे छजवी दरड़े मियां छाले मुर्शिद जो ओ छाले दिल पर जो छजवी दरड़े मियां तोखे केड़ी लगी आहे कसड़े मियां छाले पीर पंजे जो इते छा न मिलियो दाढ़ी मिली पटको मिलियो नबी जो इश्क मिलियो अल्लाह जी मोहब्बत मिली मिली आ कि कौन मिली आ मिलियो आ हिस्सो साईं जन फरमायो जेको असां जे दर ते ईंदो उनखे त हिस्सो मिलंदो पर उन जो ज़ाइको उन जो सतई पीढ़ियूं चखींदियो ख़बर पवंदी त को जवान हुयो जॾहिं हथ में हथ मिलाए समझो था कि कोन समझो वो छा इरादो आहे हे फेरो न भॼंदासीं आत्मा ते खण जीअं अॼु हिते जमा थिया आहियूं दिल पर जी ख़ुशीअ में उम्मीद आहे अल्लाह वारनि में उम्मीद भली रखजे अल्लाह वारनि में वाह बुज़ुर्गनि में उम्मीद भली रखजे अल्लाह वारनि में सदाई उम्मीद चङी रखजे अॼु जे मुर्शिद जी ख़ुशी में असां जमा थिया आहियूं क्या